मुस्लिम लीग नून के सदर ई क़ौमी असैम्बली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ चूंड सुधारनि बाबत आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइण जो ऐलान करे छॾियो। पीपल्स पार्टी JUI APC जी हिमायत करे छॾी। अपोज़िशन अगवान शहबाज शरीफ हुकूमत तरफ़ां क़ौमी असैम्बली में मंजूर करायल इलेक्शन तरमीमी बिल्स के मामले ते APC घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI फे जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान के टेलीफोन करे APC बाबत ख़यालन जी ॾे वठि कई। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान APC जी तजवीज़ की हिमायत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ सां ॻाल्हाईंदे चयो त APC शफ़ाफ़ ऐं आज़ादाणियुनि चूंडनि लाइ अहम साबित थी सघे थी। उन सां क़ौमी इत्तिफ़ाक़ राय पैदा थी सघे थी। मौलाना फज़लुर रहमान चयो त तव्हां जे इन क़दम जी मुकमल हिमायत कयूं था। APC जी तजवीज़ बर वक्त ऐं मुनासिब आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ चयो त इलेक्शन तरमीमी बिल तकरारी आहे। उन ते क़ौमी इत्तिफ़ाक़ राय पैदा करण अणटर आहे। शहबाज शरीफ चयो त APC में मुखालिफ़ धुन जी समूरियुनि पार्टियुनि खे दावत ॾिनी वेंदी। हुन चयो त APC में इलेक्शन कमीशन समेत लाॻापियल धुरियुनि सिविल सोसाइटी ऐं मीडिया खे बि दावत ॾिनी वेंदी।